नाज़रीन, जामशोरो में आल सिंध संगीत तरफ़ा फनकारनि ऐं शाइरनि शादी काजनि ऐं तक़रीबनि ते पाबंदी ख़िलाफ़ एहतजाज कयो आहे। ॾिसूं था इरफान बुरफ़त जी ही रिपोर्ट। मुसलसल कोरोना लॉकडाउन जे करे हज़ारनि जे तइदाद में फनकार साज़िंदा ऐं ढोलक नवाज़ उहे सख़्तु परेशान आहिनि। अचो त उन्हनि सां ॻाल्हि ॿोल कयूं था। 5 महीननि खां जेको बेरोज़गार वेठा आहियूं, को प्रोग्राम न आहे। असां गुज़र सफ़र जेको बि आहे हिन फनकारी ते आहे, हिन ते आहे असांजी हर शइ बंदि आहे। 5 महीननि खां बेरोज़गार हुन जे लाइ अपील आहे त असांजा जेके प्रोग्राम आहिनि उहे खुलिया वञनि। असांजो इन ते सफ़र आहे रोज़ी करे घर ॾींदा आहियूं। असांजा प्रोग्राम बंदि कया आहिनि। फनकारनि जा मसइला हल कयो, असां ॾाढा ॾुखिया थिया। आल सिंध संगीतकार आसा डिस्ट्रिक्ट जामशोरो जा दात धणी फनकार म्यूज़िशियन इन मक़सद लाइ गॾु थिया आहियूं ऐं असांजो पुरमन एहतजाज आहे SOP ज़रिए असांजी गवर्नमेंट खे ऐं सिंध गवर्नमेंट ऐं कल्चर डिपार्टमेंट ऐं वज़ीर आला सिंध खां अपील आहे ऐं गुज़ारिश आहे त बराए महिरबानी दुनिया जो जिथे किथे हर कारोबार SOP ज़रिए खुली चुको आहे ऐं फनकार म्यूज़िशियन 5 महीननि खां बेरोज़गार आहिनि ऐं एॾो त सबर में आहिनि जो तव्हांजे लाइ कॾहिं ख़िलाफ़ जेको आहे उन्हनि हिकिड़ी ॿड़क बि न कढी आहे, हिकिड़ी ॿाफ बि न ॿोली आहे। सो बराए महिरबानी असांजो ही पुरमन एहतजाज आहे ऐं अव्हांखे गुज़ारिश आहे त सिंध जे हज़ारे फनकारनि जा ऐं म्यूज़िशियन जा एतिरा त मसइला ऐं मुश्किलातूं थी वियूं आहिनि जो खाइण पीअण लाइ उन्हनि वटि कुझु कोन्हे को। पारां ही जेको असां मुज़ाहिरो रखियो आहे, जेके बि असांजा फनकार साज़ीदा आहिनि उहे वीचारा फाका कशी में गुज़ारनि पिया। ही सभु कारोबार खुली विया आहिनि, होटलिंग या ट्रांसपोर्ट या साम्हूं रेड़ा ॾिसो केतिरा माण्हू बीठा आहिनि। SOPs ते को बि अमल कोन पियो करे, पर हाणे फनकार वीचारा जेको आहे सो सफ़ा बेहाल थी विया आहिनि। रिकॉर्ड कराया आहियूं जेका अमन सफ़ीर आहिनि, फनकार आहिनि, जेका आर्टिस्ट आहिनि, उहे 5 महीननि खां माना बुखुनि ते बीठा आहिनि। उनजो को बि रोज़गार ज़रियो न आहे। असां गवर्नमेंट सिंध खां इहा अपील था कयूं त हीउ पुरमन एहतजाज ॾिसी असांजे ग़रीबनि जा जेका मसइला हल कया वञनि। उन्हनि खे यादि ॾियण जे लाइ त महिरबानी करे असांजे मसइलनि खे सम्झनि ऐं असांजो फनकारनि जो इहो रोज़गार आहे तो महिरबानी करे जेको शादी हाल ॿिया जेके प्रोग्राम खोलिया वञनि। फनकार एसोसिएशन ज़िले जामशोरे तरफ़ां सिंध में जेके 5 महीननि खां फनकार बेरोज़गार आहिनि, साज़िंदा बेरोज़गार आहिनि, शादी काज या ॿियनि तक़रीबुनि ते जेकी पाबंदी आहे हिननि मुतालबो कयो आहे त SOPs तहत असांखे जेको आहे इजाज़त ॾिनी वञे ऐं उहे प्रोग्रामनि तां बंदिश ख़तमु कई वञे त जीअं असांजे घर जो गुज़र सफ़र हली सघे। कैमरामैन अली मोहम्मद बक्सी सां गॾु इरफान बुरफ़त, मेहरान TV न्यूज़ जामशोरो।